साथ जो वचन हर न्याणी श्याणी सा साथ जो याद करनी पुराना अब है तो के सर ही वाला केतियानी ड्रामे की शूट थी ले जा न केतियाणी न आहे ही असल में असांजो कल्चर डे अचे पियो हिकिड़ो स्पेशल सॉन्ग आहे स्पेशली ऑफ जेको सो ऑर्डर आयो आहे मथां ऐं हुनजी जेका असांजा आर्टिस्ट आहिनि तकड़ा जा हुन स्टोरी ठाही आहे हुनजी शूट हले थी पई। अच्छा रीमा केतियाणी जो करेक्टर नथी करे हाँ तो ये गाने या मजलूम मजलूम जो किरदार थी करे अच्छा न्याणी सां साथ जो वचन हाँ वाह 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 मजलूम लगे थी कारन कपड़न में न्याणियुनि सां वेदन थियनि था जेके ज़्यादतियूं थियनि थियूं जेके नाइंसाफ़ियूं थियनि थियूं अच्छा उन्हनि खे फोकस कयो आहे हिन सॉन्ग ये मेकअप ॾाढो भलो कयो आहे इहो कंहिं कयो आहे मेकअप माशाल्लाह गोरी कयो आहे घोड़ी अच्छा घोड़ी ये घोड़ी छो न ये असांजे इहे जी जो DOP सलमान भा मोला कुछ करे कराची मां काहे आयो आहे काहे न आयो आहे साईं कोच ते आयो आहे कोच ते आयो आहे ऐं हुन सां गॾु असांजो जेको आहे असिस्टेंट DOP आहे जमलू ये कहिड़ा नाला आहिनि इहो असांजे प्यारे नाला आहिनि जमाल नालो आहे जो अच्छा जमलू चवंदा आहियूं जमालो कंदो आहे जमालो ऐं मजलूम न्याणी रोज़ाना मूड चेंज न कयो अच्छा अच्छा मूड बि थी ठाहे सर पोइ मूड ठाहिण में कलाक थी वियो आहे न लेंस जो मसइलो असल में लेंस चेंज कंदा आहियूं न असां मास्टर थी वियो आहे हाणे लेंस में जेको चेंज थींदो पोइ सोलो वठंदासीं सही सही आहे लॻे थो त हिन गाने जा डायरेक्टर तव्हां न सलमान रिंद साईं हाजन साहब थोरो हेॾा अचिजो थोरो तव्हां ॾाढो वियो त हे कल्चर डे जो गानो पतो हले साईं इरफान साहब अस्सलाम वालेकुम साईं सलमान भाउ खे असां वेलकम कयूं था असां पंहिंजे दादू शहर में महिरबानी सलमान भाउ गाने जो सॉन्ग पियो हले ऐं रो शाबाश घोड़ा घोड़ा खपन कल्चर डे जो सॉन्ग आहे जेको असांजो ENG डिपार्टमेंट जो DFO जीतियो सलमान भाई DOP जो इंचार्ज अॼु दादू आयो आहे असां थोरा ख़ुशि करे थे दोस्तों असांजो माजी शाह बेवस बीठो आहे गोरी मेकअप
थोरो खाई वञो हिन ते माण्हू एक्शन खणंदा ये थोड़ा ऐसा करके उसको इसको ना मसल दे मिक्स कर हाँ ऐसे ये क्यों स्लो स्लो हणंदो हले हले पियो मज़लूम नियाणी हले पियो परफॉर्मेंस हुन ते ॾिए थी क्यों स्लो स्लो कन मत करो ओके